ग्रेजुएशन कैटेगरी ता पास करे ता वञो उन खां बाद तव्हांखे जॉब कहिड़ी मिलंदी? जी कहिड़े सब्जेक्ट में ग्रिप आहे? मां खुद कहिड़े सब्जेक्ट से केतिरियूं मार्क्स रखी वियूं आहिनि? सार्क जो एब्रीविएशन छा आहे? सार्क जो एब्रीविएशन माना कैटेगरीज उन्हनि ॾिनियूं मैथमेटिक्स इंग्लिश ऐं जनरल नॉलेज उन हिसाब सां असां माना 4-4 घंटा जेका कुझु टाइम लाइ तव्हां रखो था 100 रुपयो तव्हांजे लाइ त कुझु न आहे, पर जेके तव्हां वटि अचनि था उन्हनि वटि कंहिं वटि आहिनि कंहिं वटि न आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अहमद ख़ान ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो लाड़काणो आहे यार। नाज़रीन जीअं त अॼु PTS ग्राउंड ते मौजूदु आहियूं जिथे ग्रेजुएशन कैटेगरी में IBA टेस्ट कंडक्ट करे रही आहे। अगरि जेको ॿुधायो पियो वञे त 30,000 कैंडिडेट्स ग्रेजुएशन कैटेगरी में पार्टिसिपेट कियो आहे ऐं डेली रूटीन में जेके कैंडिडेट्स टेस्ट कंडक्ट कई पई वञे 6,000 जो फिगर आहे जेको डेली 6,000 कैंडिडेट लाड़काणे जे अंदरि टेस्ट वरिती वेंदी आहे। ॿुधायो पियो वञे त 12 लख कैंडिडेट्स IBA में इन्हनि पार्टिसिपेट कियो आहे। त अचो हिननि खां दोस्तनि सां असीं ॻाल्हि ॿोल करे पुछंदासीं हिननि केतिरी प्रिपरेशन कई आहे, केतिरी तयारी कई आहे टेस्ट लाइ, डेली रूटीन में केतिरो स्टडी खे टाइम ॾींदा आहिनि ऐं हिननि जा थाट्स कहिड़ा आहिनि। अगरि ग्रेजुएशन कैटेगरी पास करे था वञनि त हिननि खे जॉब कहिड़ी मिलंदी? ईअं चऊं त इहो ग़लति न हूंदो। हीउ वाहिद टेस्ट आहे जंहिंखे कैंडिडेट्स खे ख़बर ई न आहे त क्वालिफाई करण खां बाद जॉब कहिड़ी मिलंदी। वालेकुम, किथां खां आहियो? वालेकुम सलाम, मां रते ते खां आहियां साईं। अच्छा, अदा इहो ॿुधाइजो हीउ टेस्ट जेका IBA ग्रेजुएशन कैटेगरी जी कंडक्ट कई पई वञे इन लाइ डेली रूटीन में तव्हां केतिरो स्टडी खे टाइम ॾींदव प्रिपरेशन खे? प्रिपरेशन जे लाइ तक़रीबन असां 4 खां 5 घंटा डेली हिननि खे असां प्रिपरेशन ॾिनी आहे। माना कैटेगरीज उन्हनि ॾिनियूं मैथमेटिक्स इंग्लिश ऐं जनरल नॉलेज उन हिसाब सां असां माना 4-4 घंटा। किथां खां आहियो? वालेकुम सलाम, लाड़काणे शहर खां आहियां, ज़ीशान उस्मान लाड़क। अच्छा ज़ीशान, इहो ॿुधायो त हीअ जेका टेस्ट ग्रेजुएशन कैटेगरी जी कंडक्ट कई पई वञे इन लाइ तव्हां केतिरी प्रिपरेशन कई आहे? जी ॿ टे हवर्स आहिनि रोज़ानो। अच्छा, छा थो लॻे 100 मां केतिरो स्कोर आणी वेंदो तव्हां? इंशाल्लाह 75 खां मथे हूंदो। अच्छा, अगरि हीअ ग्रेजुएशन कैटेगरी तव्हां पास करे था वञो उन खां बाद तव्हांखे जॉब कहिड़ी मिलंदी? जॉब जो इदारा हिननि ॿुधाए न आहिनि, इंशाल्लाह उहे हिननि चयो आहे त मार्कुनि जे हिसाब सां जॉब्स जेके ईंदियूं तव्हांखे ॾींदासीं। किथां खां आहियो? वालेकुम सलाम, लाड़काणे खां भाउ। लाड़काणे खां। अच्छा, हीअ ग्रेजुएशन कैटेगरी जी जेका टेस्ट कंडक्ट कई पई वञे डेली रूटीन में तव्हां प्रिपरेशन खे केतिरो टाइम ॾिनो? तक़रीबन असांखे हाणे 2 महीना थी विया आहिनि प्रिपरेशन खे। डेली रूटीन केतिरो स्टडी खे टाइम ॾींदा आहियो, केतिरा घंटा? 3 कलाक ॾींदा आहियूं। 3 कलाक। छा थो लॻे केतिरो स्कोर आणी वेंदो 100 मां? 100 मां तक़रीबन 80% असांजी आहे कोशिशि त 80 खां अबोव असां क्रॉस कयूं। हिन टाइम करंटली तव्हां छा पिया कयो, कहिड़ी जॉब, प्राइवेट या कारोबार? हाली त असां कयूं था डॉक्टर जे हेठां कमु था कयूं। उन कहिड़े सब्जेक्ट से केतिरियूं मार्क्स रखी वियूं आहिनि? तक़रीबन 30 आहे। जेको पेपर लीक थियो हुयो उहो आउट पेपर उनजी प्रिपरेशन कई, उहे ॾिठा आहिनि तव्हां क्वेश्चनिंग कहिड़ा आहिनि? बिल्कुलु ॾिठा आहिनि उहे, उन हिसाब सां पैटर्न जे हिसाब सां हर कोई तयारी करे थो। असां केतिरी डेली रूटीन में केतिरो टाइम ॾींदा प्रिपरेशन खे, केतिरा घंटा ॾींदा? घंटा 4 खां 5 घंटा। छा थो लॻे केतिरो 100 मां केतिरो स्कोर अची वेंदो? स्कोर त उम्मीद त 70 प्लस आहे, वधीक 70 प्लस मतलब पासिंग मार्क्स खां बि काफ़ी अबव। छो जो करेक्टेरिया पंहिंजी घणी हुजे पोइ वधीक नसीब आहे। अच्छा, हीउ जेको हाणे लीक थियो हुयो इन क्वेश्चन पेपर मां कुझु मां तव्हां खां सवाल कयां? पुछा करियो। अच्छा, थर्ड जेको नंबर ते ओशन आहे वॾे में वॾो उहो कहिड़ो आहे? उहो कहिड़ो आहे? जी, एटलांटिक आई थिंक। एटलांटिक आहे। अच्छा, इहो ॿुधायो सार्क जो एब्रीविएशन छा आहे? सार्क जो एब्रीविएशन साउथ एशियन आई थिंक ईअं ई आहे, यादि नथो थिए। मतिलबु परेशानी में ख़बर नथी पए, असां चऊं था मल सां पहुचूं, हेॾी सर्दी लॻी पई। टेस्ट जी प्रिपरेशन केतिरी कई आहे? टेस्ट जी प्रिपरेशन बस रूटीन में हलंदी आहे, बाक़ी पर्टिकुलर कई न आहे। हुनजो छा थो लॻे, छा अंदाज़ो 100 मां केतिरो स्कोर अची वेंदो? थोरी सेल्फ स्टडी आहे, वञूं था ॾिसूं था त जेकी असां स्टडी कई आहे छा हुननि मां सुवाल अचनि था, जेकॾहिं आया त सुठो स्कोर ईंदो, न आया त। कहिड़े सब्जेक्ट में सभ खां वधीक ग्रिप आहे? असल में जी वजह इहा आहे त असां जेके सभु कैंडिडेट्स आहियूं न, असां कंहिं इंडिविजुअल सब्जेक्ट्स में आहियूं। असांजी जेकी मतिलबु हिकिड़ी हर सब्जेक्ट में असांजी एतिरी ग्रिप न आहे जंहिंजे करे मार खाई था वञूं। सपोज़ कयो जेकॾहिं कोई मैथमेटिक्स जो आहे त उहो तव्हांजी कहिड़े सब्जेक्ट में ग्रिप आहे? मां ख़ुदि इंग्लिश पढ़ाईंदो आहियां, इंग्लिश टीचर आहियो। जेकर तव्हां आईफोन खणी था अचो बिल फर्ज़ हुनजो कुझु अञा रेट हूंदो आहे, चाहे खसीस हिन में न सिम न हिन में मेमोरी कार्ड आहे, फोटो वोटो कुझु नथी कढी सघे, होॾो मूंखे चयो अथऊं त हे रखी आहे। असांखे ज़ाहिर कनि त बाबा असां हुननि जा ई नुमाइंदा आहियूं।
ॿाहिरियां थर्ड पार्टी न आहियूं। थर्ड पार्टी ते काई बि शइ रखाइण तव्हांजी रिस्क जी ॻाल्हि हूंदी आहे। तव्हांजे साम्हूं हिकिड़ी शइ थी आहे, परियूं बि दुकानु खुलियल हो, असां जीअं आयासीं त उहो पंहिंजो बोर्ड ई पटे हलिया विया आहिनि। त हिन मां छा थो मालूम थिए, कोई रिस्पॉन्सिबल न आहे हिते। तव्हांजी काई शइ गुम थी, टेस्ट इंतज़ामिया रिस्पॉन्सिबल न हूंदव, हे हमरा बि भॼी वेंदव, कोई तव्हांजो हिते पुसानी न हूंदो इन हिसाब सां। तव्हांजे बोर्ड ते 100 रुपया लिखियो पियो आहे त 100 रुपया फी जेको आहे मोबाइल ते तव्हां चार्ज कंदव। इहो ईअं लिखी छॾियो आहे, पोइ त माना हा 50 रुपया ॾाढो। कैंडिडेट्स हिन महिल परेशान आहिनि ऐं ग़रीब तबिको काफ़ी सारो हिते आहे, त मोबाइल जेका कुझु टाइम लाइ तव्हां रखो था 100 रुपयो तव्हांजे लाइ त कुझु न आहे, पर जेके तव्हां वटि अचनि था उन्हनि वटि कंहिं वटि आहिनि कंहिं वटि न आहिनि। 50 में रखी 50 में रखो बोर्ड तव्हां 100 जो छो आहे 100 रुपए जो जेके अचे थो कंहिंखे 50 था जेको चवणु चाहींदो इहो 100 रुपया चार्ज सही आहे कैंडिडेट्स खां वठणु? आहे त ग़लति। ग़लति आहे। हा ग़लति छो था? जी त दोस्तो ही हुया कैंडिडेट्स जंहिंजा असां तासुरात तव्हां सां शेयर कयासीं। अलाह कंदो जंहिं जेतिरी प्रिपरेशन कई आहे, जेतिरी महिनत कई आहे, अलाह उन्हनि जी महिनत रायगान न कंदो। अलाह कंदो ही पंहिंजे मक़सद में कामयाबु वेंदा। असल में असांजी लेट पहुचण जे करे क्वेश्चन पेपर डिस्ट्रीब्यूट थी वियो आहे, जंहिंजे करे असां पंडाल में वेठल कैंडिडेट्स खां क्वेश्चनिंग न करे सघियासीं। सो ही आहिनि कैंडिडेट्स जेके असां तव्हां सां शेयर कयासीं। कैमरामैन सिराज अहमद सां गॾु आऊं आहियां अहमद ख़ान।